आऊं तोखे सलाह ॾींदुसि त ही परेशानीअ जा 4 ॾींहड़ा सिर ते कड़किया आहिनि। उहे हवेलीअ में रहण बदिरां तूं पंहिंजे मिट माइट जे घर वञी गुज़ारी त इहो बहितर आहे। साइण असां भेण भाइर भी पाण में इहा ई ॻाल्हि कयूं पिया त अधा साले खे असांजो हिते रहण सुठो न लॻंदो। सोढे मूंसां वाइदो कयो आहे त राति साले पेश पवंदो ऐं सुठो इन में आहे त उन खे पेश कयो। ठीक है, आऊं कोशिश कयां थो। तूं मुखालफन खे पंहिंजे एतमाद में वठो। आऊं मुजरिम खे राति विच में कानून जे हवाले करण जी कोशिश कयां थो। सरकार बिजार खान खे हिकु काल करे वठो। दुश्मन खे मसलत ख़ातिर थोरी दिलदारी ॾिबी आहे। तव्हां जे ईअं करण सां मूं ते बि थोरो प्रेशर घटिजी वेंदो। चांडो के साथ तू पंहिंजो रिश्तो टोड़े छॾ। हरू भरू तू पंहिंजो रिश्तो उन जे नाले सां छो थो जोड़ी? टोड़े छॾ इहो रिश्तो। ॿियो केरु हुजे हा न, मां उनखे सिधी बंदूक सीने में हणांसा। शायदि तोखे ख़बर न आहे या चांड्रो की मुंहिंजो हाणे ज़िद बणिजी चुकी आहे। ऐं हा, इन हवाले सां असां ॿई हिक ॿिए खे चैलेंज करे चुका आहियूं।